नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध अंदरि कोरोना वायरस सबबि हलंदड़ लॉकडाउन जे सिलसिले में 12 ॾींहं राणीपुर शहर ऐं भरपासे जे नंढनि वॾनि शहरनि में समूरा कारोबार मुकमल तौर ते बंदि रहिया। ख़ासि तौर ते 12 वॻे खां 3 वॻे ताईं मेडिकल स्टोर ऐं खाधे पीते जी शयुनि जा दुकान पिणु बंदि रहिया ऐं शहर में कर्फ्यू जहिड़ी सूरत हाल आहे, जंहिं सबबि रोड रस्ता पिणु वीरान रहिया। जुमे जे ॾींहुं हुजण बावजूदि सरकार जे ऐलान सबबि मस्जिदनि में जुमे जी निमाज़ जा इज्तिमा न थिया ऐं वॾनि तोड़े नंढनि मस्जिदनि खे ताला लॻाया विया, जॾहिं त सिंध हुकूमत पारां ग़रीब ऐं ॾिहाड़ीदार मज़दूरनि लाइ ऐलानियल राशन पैकेज 12 ॾींहं बि हक़दारनि ताईं न पहुतो आहे, जंहिं करे लॉकडाउन सबबि बेरोज़गार बणियल ग़रीब ऐं मज़दूर सख़्त परेशानी, बुख ऐं बदहाली जो शिकार थी विया आहिनि। होॾां अहिड़ी सूरत हाल बावजूदि हुक्मरान जमायत तोड़े अपोज़िशन सां वास्तो रखंदड़ चूंडियल नुमाइंदा 12 ॾींहं बि बंगलनि में पाण मुरादो इख़्तियार कयल आइसोलेशन मां ॿाहिरि न निकिता ऐं हुननि पारां मुतासिर ग़रीबनि जी सार न लधी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।